ख़बर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद। गंबड़ रिपोर्ट अमीर अली शेख सिंध जोगी इतिहाद जो चेयरमैन डॉक्टर मोहम्मद रमज़ान जोगी सिंध प्रेस क्लब गंबड़ अचण ते संदसि गंबड़ जी जोगी बिरादरी पारां शानदार इस्तक़बाल करे गुलनि जी वर्खा कई वई। उन मौक़े ते सिंध जोगी इतिहाद जे चेयरमैन डॉक्टर मोहम्मद रमज़ान जोगी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पूरे सिंध में जोगी बिरादरी मौजूदु आहे ऐं मां पूरी जोगी बिरादरीअ खे मीडिया ज़रिए उहो मैसेज ॾींदसि त ख़ुदा पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारियो ऐं हिन जदीद दौर में अॻिते वधो ऐं तालीम सां शौर पैदा थींदो। हिन वधीक ॿुधाईंदे चयो त मां जोगी बिरादरी सां हर मोड़ ते गॾु आहियां ऐं मुंहिंजी उहो ई कोशिशि आहे त जोगी बिरादरी खे उन पुराणे दौर मां अॻिते वठी अचां ऐं बिरादरीअ जे ॿारनि खे तालीम जे तरफ़ वठी अचां ऐं पूरे सिंध में 8 ज़िलनि में जोगी इतिहाद जूं ऑफ़िसूं खोलियूं आहिनि ऐं उन्हनि ज़िलनि में उहिदेदार ऐं मेंबर कमु करे रहिया आहिनि ऐं मुंहिंजी उहा कोशिशि आहे पूरे सिंध में जोगी इतिहाद जूं ऑफ़िसूं खोलींदासीं ऐं ॿारनि जी तालीम ते ज़ोर ॾींदासीं। जॾहिं त उन मौक़े ते मौलाना अली शेर जोगी, सददौरी जोगी, इमदाद जोगी, अल्ताफ़ महमूद जोगी गॾु हुया।